अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां आज़म ऐं अॼु मां पेनाप्लेक्स जे फुल कोर्स जो स्टेप नंबर 3 खणी तव्हांजे ख़िदमत में हाज़ुर थियो आहियां। हिन स्टेप में असां सिखंदासीं त कीअं पेनाप्लेक्स में टेक्स्टिंग कई वञे, भले उहा सिंधी हुजे चाहे उर्दू हुजे, डायरेक्टली फोटोशॉप में लिखी वञे ऐं उन लाइ कंहिं ॿिए सॉफ्टवेयर जी बि पाण खे मदद न वठणी पए, डायरेक्टली पाण फोटोशॉप में लिखूं। त दोस्तों हलो त शुरू कयूं अॼु जो स्टेप। सभ खां पहिरीं दोस्तों फोटोशॉप ओपन कंदा, दोस्तों टेक्स्ट टूल सिलेक्ट कंदासीं, साइज़ दोस्तों 1000 कंदासीं, सिंधी कीबोर्ड सिलेक्ट कंदासीं। तो दोस्तों जेको पाण लिखी रहिया आहियूं हिन जी तरतीब सही न अची रही आहे, त दोस्तों हिन खे डिलीट कंदासीं ऐं सही लिखण लाइ दोस्तों हिन टेक्स्ट जी मदद वठंदासीं। दोस्तों हिन जी मदद सां लिखंदासीं, ड्रैग ऐं ड्रॉप कंदासीं पेनाप्लेक्स ते ऐं दोस्तों टेक्स्ट टूल सिलेक्ट कंदासीं ऐं दोस्तों हाणे पाण कुछ भी लिखी सघूं था। दोस्तों मसलन मां पाकिस्तान थो लिखां, दोस्तों सिंधी में पाकिस्तान लिखी चुको आहियां। दोस्तों हाणे उर्दू में पाकिस्तान लिखंदासीं, तो दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त डायरेक्टली पाण फोटोशॉप में लिखी रहिया आहियूं ऐं उन लाइ पाण खे कंहिं ॿिए सॉफ्टवेयर जी मदद नथी वठणी पए। तो दोस्तों टेक्स्ट जो फॉन्ट भी चेंज करे सघूं था। टेक्स्ट जो फॉन्ट चेंज करण लाइ टेक्स्ट के सिलेक्ट कंदासीं ऐं पंहिंजी मर्ज़ी जो फॉन्ट सिलेक्ट कंदासीं। दोस्तों टेक्स्ट के रंगीन बनाइण लाइ दोस्तों लेयर में वञी राइट क्लिक कंदा, बिल्डिंग ऑप्शन ते क्लिक कंदा, कलर ते क्लिक कंदा दोस्तों ऐं पंहिंजी मर्ज़ी जो कलर सिलेक्ट कंदा ऐं दोस्तों स्ट्रोक ॾियण लाइ स्ट्रोक ते क्लिक कंदा ऐं दोस्तों स्ट्रोक जी साइज़ घटि वधि कंदा ऐं पंहिंजी मर्ज़ी जो कलर चूंडींदा। दोस्तों मां कोशिश कंदुसि दोस्तों त ही टेक्स्ट लिंक में वीडियो जी लिंक में ॾेई छॾींदुसि, तव्हां उतां डाउनलोड करे ऐं हिन जी मदद सां सिंधी फोटोशॉप में सिंधी ऐं उर्दू फोटोशॉप में लिखी सघंदा। ऐं दोस्तों जेकॾहिं वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त असांजे वीडियो खे लाज़मी लाइक कंदा, असांजे चैनल खे बि सब्सक्राइब कंदा ऐं दोस्तों ॿिए वीडियो ताईं ॾींदा पंहिंजे दोस्त खे इजाज़त। अल्लाह निगहबान।